नाज़रीन, सिंधड़ी में जमड़ाउ क़ैनाल में निकरंदड़ खीराहू शाख के सवें आबादगारन जो पछड़ी में पानी न पहुंचण और मुंड के बााثر आबादगारन पारां सन्दन हिस्से जो पानी चोरी करण खिलाफ सवें आबादगारन जो सانگھڙ मीरपौरखास रोड ते धरणो हणी रोड ब्लाक करे छॾियो। जी नाज़रीन, रोड ब्लाक थियण करे मुसाफिर गाॾियूं मेन रोड ते रुकजी वयूं आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सीलात जे लाइ राब्तो करियूं था सबको न्यूज़ सिंधड़ी जे रिपोर्टर محمد يوسف दर्ज सां। जी यूसुफ, आबादगारन रोड ब्लाक करे धरणो हयो आहे, इन्हनि जा छा मुतालबा आहिनि, तफ़सीलात खां आगाह कजो। जी बिल्कुल, खिराहू शाख जे आबादगारन पछड़ी में पानी न पहुंचण मीरपौरखास छॾियो.रोड ते धरणो हणी रोड ब्लाक करे छॾियो। रोड ब्लाक थियण सबब सवें मुसाफिर गाॾियूं जेके रुकजी वियूं। खिराहू शाख जे आबादगारन गुलाम रसूल दर्स, इलियास कासिम दर्स, मुराद कीरियो, डॉक्टर यूसुफ रईस, गुलाम हुसैन मरी समेत ॿियनि आबादगारन धरणो हणी सख़्त नारेबाजी कंदे मुतालबो कयो त असांखे पुछड़ी में पानी पूरो ॾिनो वञे। इरिगेशन अमलो मुंड जे बाअसर आबादगारन सां मिली भगत करे पैसनि एवज़ मथे पानी चोरी कराए रहियो आहे, जंहिं खिलाफ़ कार्रवाई कई वञे। असांखे पंहिंजे हक़ जो पानी ॾिनो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। जी।